इसमें हासिल मसदर, इसमें हासिल मसदर में ॾे खे ख़त्म करे ऐं ॾे खे ख़त्म करण सां जेको लफ़्ज़ ठहे उहो इस्म थी कमु अचे, हुनखे असां छा चवंदासीं? इस्म हासिल मसदर। मिसाल तौर जीअं पचार, सिक या सिकण आहे, सिकण मां असां ॾे ख़त्म करे ॾियो, लफ़्ज़ ठहियो, इस्म थी कमु आयो, त उहो छा आहे? इस्म हासिल मसदर आहे। मरकण मां मर्क थी वियो, सोचण मां सोच थी वई। इहो शाह साहब जो शेर आहे न, मारिफत मरक असुल आशिकन खे, मारिफत मरक असुल आशिकन खे। मर्क छा आहे? इसमें हासिल मसदर आहे। जेको ॾे खे ख़त्म करण सां मर्क मिलियो उहो छा आहे? इसमें हासिल मसदर आहे। या हुज पिरीअ वटि या कर पिरीअ जी पचार, पचार छा आहे? इसमें हासिल मसदर आहे। त इहो असां वटि इसमें हासिल मसदर। इन खां पोइ असां वटि आहे इसमें फ़ाइल। इसमें फ़ाइल उहो इस्म जेको मसदर मां ठहे, फ़इल ऐं ॿियनि हरफ़नि जो मुरकब हुजे ऐं जुमिले में उहो फ़ाइल या मफ़ूल थी कमु अचे। केरु? इसमें फ़ाइल। पर यादि रखणु घुरिजे फ़ाइल ऐं इसमें फ़ाइल में फ़र्क़ु आहे। फ़ाइल आहे न, ॿियो आहे इसमें फ़ाइल, इन ॿिन्ही में थोरो घणो फ़र्क़ु आहे। फ़ाइल जुमिले में हमेशह फ़ाइल ई रहंदो, फ़ाइल जुमिले में हमेशह फ़ाइल रहंदो। पर इसमें फ़ाइल आहे न, इहो जुमिले में कॾहिं कॾहिं फ़ाइल रहंदो, कॾहिं मफ़ऊल बि थींदो, कॾहिं कॾहिं त सिफ़त बि थींदो। ठीकु आहे, त इसमें फ़ाइल फ़ाइल खां थोरो अलॻि आहे। हाणे इसमें फ़ाइल कहिड़ा कहिड़ा आहिनि असां वटि? मिसाल तौर कातिब, ख़ालिक़, कातिल। इसमें फ़ाइल जुड़ण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि। कातिब लिखे जीअं लायो लाम अलफ़ सीं, असां सॼण तीअं रहियो आहे रूह में। कातिब या लिखंदड़, कातिब छा आहे? इसमें फ़ाइल आहे, पर जुमिले में इहो कातिब इसमें मफ़ूल थी कमु अची सघे थो। ठीकु, कॾहिं ऐं कातिल जा हमेशह हिरा, कातिल छा आहे? इसमें फ़ाइल आहे। त इसमें फ़ाइल ऐं फ़ाइल में फ़र्क़ु आहे। इसमें फ़ाइल फ़ाइल मफ़ूल या सिफ़त थी जुमिले में कमु अची सघे थो। इहे असां वटि टे हुआ, इसमें फ़इली, इसमें हासिल मसदर ऐं इसमें फ़ाइल।